सिंध जे निगरान वरे वज़ीर मक़बूल बाक़र तरफ़ां कराची इंटर बोर्डेड नतीजनि में हेरा फेरी ते इंक्वायरी कमेटी क़ाइमु। चेयरमैन नसीम मेमण बरतरफ़ वरे वज़ीर मक़बूल बाक़र इंटर बोर्ड लाड़काणे जे चेयरमैन सिकंदर अली मीरजत ऐं टेक्निकल एजुकेशन बोर्ड जे चेयरमैन खे बि हटाए छॾियो। हैदराबाद सखर बीपो ख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद बोर्ड जा सेक्रेटरीज़ बि तब्दील। निगरान हुकूमत जो इलेक्शन कमीशन खे ख़त तालीमी बोर्ड जे चेयरमैन्स ऐं ॿियनि ऑफिसरनि जे सर्च कमेटी जे ज़रिए मुक़ररनि जी इजाज़त न। IG सिंध चइनि ज़िलनि जे SSPs खे उहिदनि तां हटाए छॾियो। SSP सखर इरफान समूह बदिले चार्ज SSP ख़ैरपुर हवाले SSP कंबर शदात कोट आसिफ रज़ा खे बदिली करे चार्ज SSP लाड़काणे हवाले कई वई। SSP जेकबाबाद आमिर अब्बास शाह खे बि हटाए वियो। SSP नौशेर बेरोज़ आबिद बलोच खे बदिली करे चार्ज SSP हैदर रज़ा खे ॾिनी वई नोटिफिकेशन जारी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो आहे त PTI चेयरमैन ख़िलाफ़ बेएतमादी रिथ न आंदी वञे हा त हू हिकु फ़ौजी ज़रिए 2028 ताईं इक़्तिदार में हुजे हा। शहबाज़ शरीफ़ खे काफ़ी शयूं चयूं पर हुन का ॻाल्हि न मञी जंहिंसां मुल्क खे नुक़सानु थियो। PTI चेयरमैन PBA खे हुकूमत में शामिल थियण जी आछ करे खेसि माइनस करण जी कोशिशि कई। खेसि मुल्क छॾण लाइ चयो वियो। जमहूरियत डिघे अरसे खां कमज़ोर थी रही आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी तरबियत हेठि आहे पर खांसि वधीक बासलाहियत आहे। पक आहे त 8 फरवरी ते आम चूंडूं हर सूरत में थींदियूं। का बि पार्टी 2 भाङे 3 जी अक्सरियत हासिल न करे सघंदी। मूंखे इक़्तिदार तां हटाइण जो मक़सदु PTI चेयरमैन खे आणणु हो। पुट खां पघार न वठण ते मूंखे नाहिल करार ॾेई इक़्तिदार मां कढियो वियो। सियासत में कूड़ ॻाल्हाइण न घुरिजे। थर जे कोयले मां बिजलीअ जी पैदावार मुस्लिम लीग नून शुरू कई। अमरीकी सदर जे $5 अरब जी आछ रद्द करे एटमी धमाका कया। अवाम खे ख़्वाब ॾेखारण बदिरां अमली सियासत ते यकीन आहे। ॻाल्हियूं घटि कमु वधीक करणु घुरिजे। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़। पीपल्स पार्टी तरफ़ां थर जे कोयले मां बिजलीअ जी पैदावार बाबति नवाज़ शरीफ़ जी दावा रद्द। थर जे कोयले मां बिजली पैदा करण बाबति नवाज़ शरीफ़ जी दावा ते हैरत आहे। नवाज़ शरीफ़ थर कोल खे न रोके हा त 20 साल पहिरियों ई मुकमल थी चुको हुजे हा। ताज हैदर मुस्लिम लीग नून थर मनसूबे ते कमु बंदि करायो हुयो। हक़ीक़त ते बदल ॻाल्हि करणु घुरिजे। जिते क्रेडिट हुजे उते वठिजे। थर कोल में नवाज़ शरीफ़ जो क्रेडिट न हुजणु बराबरि आहे। अॻूणो वॾो वज़ीर मुराद अली शाह। मुल्क खे कमज़ोर कंदड़नि ख़िलाफ़ ताक़त जो इस्तेमालु कंदासीं। पाक फ़ौज जो ऐलान। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी सदारत हेठि 82 फॉर्मेशन्स कमांडर जो इजलास। पाक फ़ौज जे जवाननि शहरनि तरफ़ां अज़ीम क़ुर्बानीनि खे भेटा। पाक फ़ौज जो चवणु आहे त गैरतमंद पाकिस्तानी अवाम मुतहिद ऐं पुरज़म आहे। पाकिस्तान खे कमज़ोर करण लाइ दुश्मन ताक़तुनि जे इशारे ते कमु कंदड़ दहशतगर्दनि संदन मददगारनि हौसलो वधाईंदड़नि ख़िलाफ़ रियासत मुकमल ताक़त सां मुंहुं ॾींदी। भारत तरफ़ां गैर क़ानूनी तौर वालियल कश्मीर में कश्मीरियुनि ते थींदड़ ज़ुल्म ते ॻणती आहे। भारतीय फोर्सिस तरफ़ां इंसानी हक़नि जूं भञकड़ियूं मज़म्मत जोगियूं आहिनि। पाकिस्तान कश्मीरियुनि जी सियासी सिफ़ारती इख़लाक़ी हिमायत जारी रखंदो। कश्मीर मसइले जो जटादार हल रुॻो गॾियल क़ौमुनि जे ठाराहिण तहत कश्मीरियुनि खे ख़ुदि इरादे जो हक़ ॾियणु आहे। पाकिस्तान फ़लस्तीनी अवाम जी मुकमल सियासी सिफ़ारती इख़लाक़ी हिमायत करे थो। सुप्रीम कोर्ट जे जज जस्टिस अतहर मिनल आम चूंडुनि बाबति केस में इज़ाफ़ी नोट जारी करे छॾियो। संदसि चवणु आहे त आम चूंडुनि जी तारीख़ न ॾियणु आईन खे मुअतल करणु बराबरि आहे। 8 फरवरी ते आम चूंडुनि जी तारीख़ ॾेई सदर इलेक्शन कमीशन आईन जी भञकड़ी कई। आम चूंडूं न कराए अवाम जे हक़नि जी संगीन भञकड़ी साबित थी चुकी। पाकिस्तानी वोटरनि खे चूंड अमल खां ॿाहिरि रखणु बुनियादी हक़नि जी भञकड़ी आहे। आईन ऐं कानून जी उबतड़ निगरान हुकूमत ज़रिए मामला हलाए पिया वञनि। आम चूंडुनि लाइ तारीख़ मुक़ररु करणु इलेक्शन कमीशन जो कमु नाहे। मुक़ररु वक़्त ते चूंडुनि लाइ न इलेक्शन कमीशन सरगर्म थी ऐं नई वरी सदर पंहिंजे मज़बूत नमूने ज़िम्मेवारी अदा कई। सदर गवर्नर ऐं इलेक्शन कमीशन पंहिंजूं आईनी ज़िम्मेवारियूं अदा करण में नाकाम रहिया। इसराइल ऐं हमास में 4 ॾींहनि जी जंग बंदी अमल सुभाणे शुरू थींदो। इसराइली फ़ौज हथां
गज़ा जी वॾे में वॾी अल-शिफ़ा अस्पताल जो डायरेक्टर गिरफ़्तार फ़लस्तीनी अस्पताल ख़ाली करण बाबति WHO सां सहकार ख़त्म करे छॾियो। यहूदी फ़ौज जे हमलनि में वधीक हिकु सहाफ़ी शहीद सहाफ़ियुनि जो अंग 53 थी वियो। शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग वधी 14,530 थी वियो। धाड़े जे केस में गिरफ़्तार DSP उमेर बाजारी खे मुअतल करण जो नोटिफिकेशन जारी। अदालत केस वधीक हिकु ॾींहं जे रिमांड ते